रिपोर्टर गुलजान खान चांडियो रईस ठारो खान मारपाणी वो इंसान आ जंहिं वटि सभु ताक़तूं हुजण बावजूद शरीफ़ नफ़्स इंसान आहे। रईस इंसान उन पाड़े जो तमनदार आहे जेको चांडिया कबीले में तमामु वॾो पाड़ो चयो वेंदो आहे। मारपाणी पाड़े सां तालुक़ रखंदड़ माण्हू वारा वॻण कंबर मेहड़ खां वेंदे बलोचिस्तान जी सरहद ताईं रिहाइश पज़ीर आहिनि। जेकॾहिं हीउ चाहे त जाइज़ नाजाइज़ सभु कुझु बि करे सघे थो, पर हेॾे वॾे पाड़े जो तमनदार हूंदे बि हिन शख़्स में कॾहिं बि अहिड़ी सोच न ॾिठी आहे न ॿुधी आहे त हिन इंसान कॾहिं पंहिंजी ताक़त जो ग़लति इस्तेमालु कयो हुजे या ताक़त जे पावर ते कंहिं सां ज़ुल्म कयो हुजे, कंहिंजी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया हुजनि या थाणे जे तौरनि जी सपोर्ट कई हुजे या इलाइक़े में झेड़ा फ़साद कराए पंहिंजो दबदबो क़ाइमु रखियो हुजे या ॿिनि धुरियुनि खे पाण में विढ़ाए उन्हनि जी मिल्कियत में नज़र विधी हुजे। बहरहाल हिन इंसान में कुदरत वारी इंसानियत वारियूं सभु खूबियूं अदा कयूं वयूं आहिनि। कुझु ॾींहं खां वारहा जे आसपास कबीलाई झेड़नि खे रोकण लाइ तारीख़ी क़दम खणी पंहिंजो ॻाठ अञा बि ऊचो करे छॾियाई। असीं वारहा वासी संदसि खे अपील था कयूं त इहो मेड़ मिंथ वारो सिलसिलो हलंदो रहे। वारहा जे आसपास केतिरनि ई बिरादरियुनि जा मसइला हलंदड़ आहिनि, उन्हनि खे पाण में ठहा करायो वञे। वारहा तालुक़े में उहा सहप नाहे रही, हू अॻे ई बुख बदहाली बेरोज़गारी सबबि पीढ़िजी चुको आहे। वेतर बिरादरियुनि कबीलाइन झेड़नि वारहा खे बर्बाद करे छॾियो आहे। रब पाक अव्हां खे हज़री हयाती अता फ़रमाए। अव्हां खे रब साईं एतिरी क़ुवत हिम्मत इज़त ॾिनी आहे जो अव्हां कंहिं ॾांहुं बि लड़ी वेंदो त कोई अव्हां सां इनकार कोन कंदो। जेके शहर जा सिविल सोसाइटी वारा आहिनि, सियासी समाजी अॻुवान आहिनि, उहे बि पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे वारहा मां नफ़रतूं बग़ावतूं ख़तमु करे मोहबत जा मच ॿारिया वञनि। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।